जाफराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम इजलास सूबाई सदर मीर चंगेज़ खान जमाली की सदारत में कश्मीर कोर्ट में कोठायो वियो। इजलास में वर्करनि ऐं उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास दौरान सूबाई सदर मीर चंगेज़ खान जमाली नसीराबाद डिवीज़न ऐं ज़िले उहिदेदारनि जो ऐलान कयो, जंहिंमें डिवीज़नल सदर बिलाल सादिक उमरानी, जाफराबाद जो ज़िले सदर सैयद अब्दुल्ला शाह ऐं सोबतपुर में मीर याकूब खान खोसो चूंडिजी विया। उन मौके ते पार्टी चयल नए चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते सूबाई सदर पीपल्स पार्टी बलोचिस्तान मीर चंगेज़ जमाली, अमन नवाज़ खोसो, हैदर अली जमाली, आमिर खान जमाली, हसन खान जमाली ऐं ॿियनि चयो त पीपल्स पार्टी मुल्क जी उहा वाहिद पार्टी आहे जेका मुल्क खे बहिराणनि मां कढण जी मुकमल सलाहियत रखे थी। अॻवान चयो त अवाम न्याज़ी हुकूमत खां बेज़ार थी चुको आहे ऐं न्याज़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। हुन वधीक चयो त पेशावर में यूमिद आसीस जे जलसे में पीपल्स पार्टी बलोचिस्तान मां काफ़िले जी सूरत में जियाला वॾे तइदाद में शरीक थींदा। हुननि वधीक चयो त कारकुन पंहिंजे हल्कनि ऐं नए वोटर लिस्टनि में पंहिंजा वोट दर्ज कराइनि ऐं ईंदड़ इलेक्शन जी तयारी कनि, छो त ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी।